खबर शेयर कंदासीं। टंडो गुलाम अली पुलिस हथा कूड़े केस में गिरफ्तार आवाज़ टीवी नौ दंबालो जे रिपोर्टर कादिर बख्श कोराई ते पुलिस वेशियाड़ो तशद्दुद कियो आहे। हमासा खबर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। टंडो गुलाम अली पुलिस हथा कूड़े केस में गिरफ्तार आवाज़ टीवी नौ दंबालो जे रिपोर्टर कादिर बख्श कोराई ते पुलिस वहशियाणो तशद्दुद कियो आहे। बदीन जे डिस्ट्रिक्ट जेल अंदर संदसि तबियत इंतहाई ख़राब थी वई आहे। खेसि इंडस अस्पताल में दाख़िल किया वियो आहे। सहाफ़ती तंज़ीमुनि सियासी समाजी अॻवाननि पारां बदीन पुलिस जे अमल जी मज़म्मत कई आहे। कादिर बख्श कोराई जी गिरफ़्तारी ऐं मथस कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ बदीन ज़िले समेत मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़िन पारां एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारेजो, SSP बदीन कमर ज़मा जसकाणी सहाफ़ी कादिर बख्श कोराई ते कूड़ो केस दाख़िल थियण बाबति पीराइती ॼाण बावजूदि मामले खे संजीदा न वरितो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आवाज़ शेयर कंदासीं। टंडो गुलाम अली पुलिस हथा कूड़े केस में गिरफ्तार आवाज़ टीवी नौ दंबालो जे रिपोर्टर कादिर बख्श कोराई ते पुलिस वेशियाणो तशद्दुद कियो। बदीन जे डिस्ट्रिक्ट जेल अंदर संदसि तबियत इंतहाई ख़राब थी वई। खेसि इंडस अस्पताल में दाख़िल कियो वियो। अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। टंडो गुलाम अली पुलिस हथा कूड़े केस में गिरफ्तार आवाज़ टीवी नौ दंबालो जे रिपोर्टर कादिर बख्श कोराई ते पुलिस वहशियाणो तशद्दुद कियो आहे। सहाफ़ती तंज़ीमुनि सियासी समाजी अॻवाननि पारां बदीन पुलिस जे अमल जी मज़म्मत कई आहे। DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारेजो, SSP बदीन कमर ज़मा जसकाणी सहाफ़ती कादिर बख्श कोराई ते कूड़ो केस दाख़िल थियण बाबति पीराइती ॼाण बावजूदि मामले खे संजीदा न वरितो वियो आहे। एक भेरो बिहार आवासा अहम खबर शेयर कंदासीं। टंडो गुलाम अली पुलिस हथा कूड़े केस में गिरफ्तार आवाज़ टीवी नौ दंबालो जे रिपोर्टर कादिर बख्श कोराई ते पुलिस वेशियाड़ो तशद्दुद कियो। बदीन जे डिस्ट्रिक्ट जेल अंदर संदसि तबियत इंतहाई ख़राब थी वई। खेसि इंडस अस्पताल में दाख़िल कियो वियो। सहाफ़ती तंज़ीमुनि सियासी समाजी अॻवाननि पारां बदीन पुलिस जे अमल जी मज़म्मत कई वई। कादिर बख्श कोराई जी गिरफ़्तारी ऐं मथस कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ बदीन ज़िले समेत मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़िन पारां एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सहाफ़ती तंज़ीमुनि सियासी समाजी अॻवाननि पारां बदीन पुलिस जे अमल जी मज़म्मत कई आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि अॻवान सिंध जर्नलिस्ट काउंसिल जा गाज़ी झंडीर। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। अच्छा गाज़ी साहब, टंडो गुलाम अली पुलिस कूड़े केस में गिरफ्तार रिपोर्टर खे गिरफ्तार कयो आहे, उन ते वहशियाणो तशद्दुद बि कयो आहे। इन हवाले सां मां छा चवंदा? जी बिल्कुलु, ही बदीन पुलिस जो इंतहाई भूंडो अमल आहे जेको न रुगो क़ाबिल मुज़म पर तकलीफ़ ॾींदड़ अमल आहे। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी कादिर बख्श कोराई जेको ज़िले जो नाले वारो रिपोर्टर आहे, आवाज़ टेलीविज़न सां ताल्लुक़ रखे थो, उन जे ख़िलाफ़ हिकु 600 ऐं कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे जेको मुकमल तौर ते बेसलेस आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि त इहा आहे त इन हवाले सां ज़िलई पुलिस जे सरबराह SSP कमर रज़ा जसकाणी खे समूरी सूरत हाल जी मालूमात फराहम कई वई आहे। DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारेजो खे उन समूरी सूरत हाल जे बाबति आगाही ॾिनी वई आहे त पूरे केस में साज़िश तहत सहाफ़ी कादिर बख्श कोराई खे फासाए ऐं पुलिस कस्टडी में उन ते बेरहमानो तशद्दुद कयो वियो आहे, जंहिंजे करे हींअर जेल अंदरि उनजी हालत ख़राब थी वई आहे ऐं जेल इंतज़ामिया खेसि इस्पताल मुंतक़िल कयो आहे जिते कादिर बख्श कोराई जी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। हिकु 62 शख़्स जे चवण ते पुलिस वंगार वही आहे ऐं छसे तरीक़े सां पुलिस कानून जी लताड़ करे पई ऐं एॾे वॾे पैमाने ते लताड़ करे पई जो DIG जी बि ॻाल्हि नथी हले। SSP जेको ज़िले जो कमांडर आहे उन जी बि ॻाल्हि जेका लोकल पुलिस आहे उहा तस्लीम करण लाइ तयारु न आहे। हिकु कूड़े केस में सहाफ़ी खे अड़ायो वियो आहे। सॼी सिंध जा सहाफ़ी इन हवाले सां एहतजाज करण चाहिनि। असां ख़ासि तौर ते सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे तरफ़ां बदीन ज़िले में पहिरें मरहले में एहतजाज जो सॾु आहे सहाफ़ी साथियुनि खे ऐं जेकॾहिं फौरी तौर ते इंसाफ़ थींदे नज़र न आयो त असां बदीन में SSP बदीन जी ऑफिस जे आॾो एहतजाजी धरणो ॾींदासीं। असांजी जेका मरकज़ी क़यादत आहे सिंध जर्नलिस्ट काउंसिल जी उहा बदीन पहुचंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां सवें सहाफ़ी बदीन पहुचंदा छाकाणि त हीअ जेका
ज्यादती ऐं पुलिस गर्दी आहे। कंहिं बि बासर ऐं ताक़तवर माण्हू जे इशारे ते पुलिस हिकिड़े टूल वांगुरु इस्तेमालु थिए थी। SHO लेवल ऐं DSP लेवल जा ऑफिसर ऐं इन बेरहमाने तरीक़े सां सहाफ़ी ते तशदुद थो कयो वञे जो हाणे हू ज़िंदगी ऐं मौत जे बवाटे ते हिकु इस्पताल में दाख़िल आहे। जेल पुलिस जे तरफ़ां हुनखे इस्पताल मुंतक़िल कयो आहे। छाकाणि असां वटि इहे इतला पहुता आहिनि त सहाफ़ी जॾहिं पुलिस कस्टडी में हुयो त पुलिस हुन ते बेरहमानो जिस्मानी ऐं ज़हनी टार्चर कयो, जंहिंजे करे कादिर बख्श कोराई जी हालत इंतिहाई गणती जोगी ॿुधाई वञे पई, जेका बहरहाल ज़िम्मेदारी थिए पई SSP बदीन जी, DIG हैदराबाद जी ऐं IG सिंध पुलिस जी। त ही जंहिं माण्हू ते पुलिस कस्टडी में हेॾो वॾो तशदुद थियो आहे, छो थियो आहे, उनजा ज़िम्मेदार केरु आहिनि ऐं हिन माण्हू जे ख़िलाफ़ जेका कूड़ी FIR दाख़िल थी आहे उहा कंहिं कराई आहे ऐं कहिड़ा पुलिस अमलदार हिन कूड़ी केस में मुलविस आहिनि, उन सभिनी जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। फौरी तौर ते हिन बेगुनाह सहाफ़ी खे आज़ादु करे उन समूरे मामले जी आला सतह ते इंक्वायरी कराई वञे। ॿी सूरत में सहाफ़ी एहतजाज कंदा ऐं एहतजाज बदीन खां थींदो सॼी सिंध ताईं ही एहतजाजी तहरीक जी शिकिल इख्तियार कंदो। छाकाणि त हिन क़िस्म जी जेका ही पुलिस गर्दी आहे या कानून जी लताड़ आहे उनजी हाणे इंतिहा थी चुकी आहे। सहाफ़ियुनि खे कूड़नि केसनि वसीले बासर माण्हुनि जी चुर्च ते इशारे ते ही जेका हिसाइण वारी रवश आहे उनखे हाणे तब्दील थियणु खपे। जी अच्छा गाज़ी, जेको निगरान घरू वज़ीर आहे उन सां अवां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे या उन जेको मौक़िफ़ साम्हूं अची सघियो आहे इन मामले बाबति? जी बिल्कुलु, असां कोशिशि करियूं पिया त IG सिंध पुलिस ऐं सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ ताईं ही जेका सूरत-हाल आहे, ख़ासि तौर ते बदीन पुलिस जी जेका इहा मुजरमानी गफ़लत आहे उन ताईं पहुचायूं ऐं उनजे नोटिस में आणियूं। पर शुरूआती तौर ते असां कोशिशि कईसीं त जेके पुलिस जा ज़िले ऐं डिवीज़न सतह जा ऑफिसर आहिनि उन्हनि जे मामिलो नोटिस में आंदो वञे ऐं मूं पाण SSP बदीन सां ॻाल्हायो आहे। DIG हैदराबाद सां मुंहिंजो राब्तो थियो आहे 3 ॾींहं पहिरियां हिन मामले ते। असांखे उमेद हुई त पुलिस जे सीनियर ऑफिसर जे नोटिस वठण खां पोइ हिन मामले खे सीरियस वरितो वेंदो ऐं सहाफ़ी कादिर बख्श कोराई खे इंसाफ़ ॾिनो वेंदो। जेका FIR आहे जेकॾहिं तव्हां पढ़ो त FIR में कुझु बि कोन्हे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेसलेस इल्ज़ाम लॻल आहिनि FIR में ऐं हिकु बेसलेस ऐं बेबुनियाद FIR जे बुनियाद ते पुलिस हिकिड़े नाले वारे सहाफ़ी खे गिरफ़्तार करे बेरहमाने तशदुद जो निशानो बणायो आहे, जंहिंजे करे हाणे हुनजी हालत गणती जोगी आहे। हिन समूरी सूरत हाल खां न रुॻो असां ब्रिगेडियर हारिस नवाज़ साहिब खे आगाह कंदासीं जेको सिंध जो होम मिनिस्टर आहे, पर IG सिंध खां वठी वॾे वज़ीर ताईं जेको निगरान वॾो वज़ीर आहे जस्टिस रिटायर मक़बूल बाकर साहिबु, उन साम्हूं बि असां ही पुलिस गर्दी ऐं पुलिस जो जेको वंगारू किरदारु आहे, जहिड़े तरीक़े सां पुलिस बासर माण्हुनि जे इशारे ते इहे किराए जे कातिल वांगुरु इस्तेमालु थिए थी, इन समूरी सूरत हाल में असां सम्झूं था त न रुॻो कादिर बख्श कोराई पर उनजा जेके ॿिया साथी सहाफ़ी आहिनि या उनजी कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़ सहाफ़ी आहिनि, उन्हनि जूं ज़िंदगियूं बि ख़तरे हेठि आहिनि। जी ठीकु आहे गाज़ी, अवां जी वॾी महिरबानी।